بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على أشرف الأنبياء أبي القاسم محمد أما بعد بسم الله الرحمن الرحيم الصلاة أمود الدين अज़न मोहतरम असांजी ही चौथी नशिस्त जंहिंमें असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। असांजो मौज़ू सुखन आहे निमाज़ जी फ़ज़ीलत क़ुरान जी रोशनी में, अहादीस जी रोशनी में ऐं फ़रामीन मासूमीन अलैहिस्सलाम जी रोशनी में। दीन इस्लाम मुकम्मल दीन आहे जेको क़यामत ताईं रहण वारे दीन खे सुतून जी ज़रूरत आहे। दीन इस्लाम जा काफ़ी सुतून आहिनि जंहिं मंझां हिकु सुतून निमाज़ भी आहे। अस्सलातो उमूदुद्दीन निमाज़ दीन जो थंबो आहे। किताब आदाब सलात में इमाम ख़ुमैनी अलैहिर्रहमा ही हदीस नकल कनि था रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, अस्सलातो मेराजुल मोमिन, निमाज़ मोमिन जी मेराज आहे। ही मोमिन जॾहिं निमाज़ में ईंदो आहे त मुहाजर बणिजी ईंदो आहे, याने मुहाजर बणिजी इन हवाले सां छो त ही शेर पे थो करे अल्लाह जी तरफ़। लेकिन कुछ माण्हू अहिड़ा आहिनि जेके मुहाजर बणिजी न बल्कि मुसाफ़िर बणिजी अचनि था निमाज़ जी हालत में। उन जी वधीक वज़ाहत इमाम ख़ुमैनी अलैहिर्रहमा हिन तरीक़े सां कनि था, जेको शख़्स मुसाफ़िर बणिजी ईंदो आहे, मसलन जी आज़ान अची वई, आज़ान अचण खां फ़ौरन बाद में जीअं गुनाह में हू मुब्तला आहे, उन गुनाह खे छॾे करे फ़ौरन हू निमाज़ जी तरफ़ पियो थो अची करे निमाज़ पढ़ण खां बाद में वरी वापसि उन गुनाह ॾांहुं हलियो थो वञे। इन जे लाइ क़ुरान मजीद में इरशाद थियो आहे सूरह अनकबूत आयत नंबर 45 में कि इन सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर, बेशक ही निमाज़ बेहयाई ऐं बुराई खां बचाए थी, उन जे बावजूद बि गुनाहनि में मुब्तला पियो थो थिए। अहिड़े तरीक़े सां इमाम मासूम अलैहिस्सलाम खां सवाल कयो, मौला असांखे कीअं ख़बर पए त आया कि असांजी निमाज़ जेका आहे उहा क़बूल भी थी आहे या क़बूल न थी आहे। तो इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था कि हा, इन जी वजह इहा आहे कि तव्हां ॾिसो सुबुह जी निमाज़ खां वठी मग़रिबैन जी सुबुह जी निमाज़ खां वठी ज़ोहरैन जी निमाज़ ताईं ऐं ज़ोहरैन जी निमाज़ खां वठी मग़रिबैन जी निमाज़ ताईं जेको विच में इहो फ़ासिलो आहे, अगरि इन विची टाइम में अव्हां सां कंहिं बि क़िस्म जो अगरि गुनाह सरदद नथो थिए, इन जो मक़सदु इहा आहे तव्हांजी उहा निमाज़ क़बूल थी वई। अगरि इन विची टाइम में अव्हां सां कंहिं बि क़िस्म जो गुनाह जेको सरदद थी थो वञे, इन जो मतिलबु आहे त अव्हां जी निमाज़ उहा क़बूल न थी। वरी मौला अमीर अलैहिस्सलाम नहजुल बलागा जे ख़ुतबा नंबर 99 में पंहिंजे असहाबनि खे मौला मुखातिब थी करे निमाज़ जी पाबंदी ऐं जे मुतालिक़ इरशाद फरमाए रहिया आहिनि कि निमाज़ जी पाबंदी कयो ऐं उन जी हिफ़ाज़त कयो ऐं निमाज़ खे घणे खां घणो बजालायो। निमाज़ जे ज़रिए सां ई इंसान जेको अल्लाह सुब्हानो ताला जो क़ुर्ब पियो थो हासिल करे। ऐं मौला वरी उन्हनि पंहिंजे असहाबनि खां मुखातिब थी करे चयो, छा क़ुरान मजीद में दोज़खियनि जे जवाब खे तव्हां न ॿुधो आहे त जॾहिं उन्हनि खां पुछियो वेंदो त कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे दोज़ख जी तरफ़ छिके आंदो आहे, त उहे चवंदा, सूरह मुदस्सिर में जीअं इरशाद थियो आयत नंबर 43 में त कालू लम नकु मिनल मुसल्लीन, ऐं उहे इहो चवंदा त असीं निमाज़ न पढ़ंदा हुआसीं। त बेशक निमाज़ गुनाहनि खे ॿुहारे अहिड़ी तरह जुदा थी करे जहिड़ी तरह वण मंझां पन छणंदा आहिनि। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ खे उन गरम चश्मे सां तशबीह ॾिनी आहे जेको कंहिं शख़्स जे घर जे दरवाज़े ते हुजे ऐं हू शख़्स उन मां ॾींहुं राति 5 दफ़ा गुस्ल बि करे त पोइ छा उमेद करे सघे थी त उन जी जिस्म ते का मेर रहिजी वञे। अज़र मोहतरम ही असांजी जेका चौथी नशिस्त आहे इन पुॼाणी ते पहुती। इंशाअल्लाह ॿीहर असां वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।